वठी आख़िर ताईं तोखे सॼी ख़बर आहे कुझु कोताहियूं थियूं उन जे लाइ सभिनी खे माफ़ी ॾिनी भई तुंहिंजी तरह जे पेश हाणे अॻ में त उहो वरी मक्सी वटि वेठा हे असांजी हिते वेठी परे हुया त असांखे बि इहो बि भला वरी बि मसइलो हल थींदो ॾींहंनि खां पोइ वरी वरी रोज़ पाछे ते वेही रहे असां बि सॼी संगत हथो पंहिंजे घर वेठो रुगो घर वेठा आहियूं उहो इहो इंतज़ारु त वरी कॾहिं था वठनि या बि मज़ो नथो अचे उन ॾींहुं सॼी संगत सां हुते गॾिजाणी कईसीं वाजिद खान जो सॼी संगत जो इहो ई फ़ैसिलो कयो वाजिद खान वारनि जो भाइरनि जो सॼे मसइले जो हल भोतारा भोतारनि जा पेश कयूं तुंहिंजा बचा आहियूं कसा आहियूं कंडा आहियूं किना आहियूं त बि तुंहिंजा आहियूं तुंहिंजे दर में कोन कंदासीं अलाह जे वास्ते असांजो मसइलो हल कर इहो अर्ज़ु खणी सभु जे पेश कयूं पंहिंजी महिरबानी लाड़ वेठो त मां कोन करे पाण में अटकिया फायर एंड सोल्जर जा अटकिया वञी बजाए जो मां पुलिस मोकिल के मुक़ाम ते बीह तूं वञी मुक़ाम ते तूं वञी अॻ में पर उन महिल पहिरें ॾींहुं कदम खणे हा त अॼु बि तुंहिंजे जेसि ताईं